अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दाद न्यूज़ इशू में भली कार आया दानिश खुश्क रमज़ान शरीफ जी ईद ईंदे ही जेके ख़ुशी जा ॾींहं वेझो ईंदा आहिनि। जेके दर्जी आहिनि उहे ईदुनि ते जेके कपिड़ा ठाहिनि था, लोड शेडिंग सबबु जेके दर्जी परेशान आहिनि ऐं उन्हनि दर्जियुनि जो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे, दादू में केतिरी लोड शेडिंग आहे, उहो उन्हनि जो जेका रमज़ान शरीफ जी सीज़न आहे उहा कीअं पई गुज़रे। साईं असांजो जेको कारोबार आहे तमामु ठुप बंदि थी वियो आहे हिन लाइट जे करे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजे 12 महीने असां माण्हू खां कर्ज़ु खणंदा आहियूं त असां ईद कमाईंदा आहियूं ऐं पंहिंजो पेट पालींदा आहियूं। ज़ाहिर असां वटि कारीगर आहिनि, उन जा बि चुल्हा असांजे करे ई हलंदा आहिनि। ही वापडा वारा जेके हिते करप्ट ऑफिसर वेठा आहिनि, असां गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं करप्ट ऑफिसर जेके दादू ज़िले मां हटाया वञनि। ॿिए हंधि लाइट सही आहे, असां वटि कोन्हे को। असां तमामु फाका कशी ते अची विया आहियूं, मजबूर कुझु लोड शेडिंग जे इन जे करे लॉकडाउन जे करे असां पोइते थी विया आहियूं ऐं ॿियो लाइट कोन्हे त असां बिल्कुलु पिनण ते मजबूर थी विया आहियूं। बरा महिरबानी असां मुतालबो कयूं था गवर्नमेंट खां, इमरान ख़ान खां या दादू जे जेके वॾा ऑफिसर आला ऑफिसर आहिनि, बरा महिरबानी असांखे लाइट ॾिनी वञे ऐं असांखे सुख जो साह खणी ॾिनो वञे। सुबुह खां चवंदा लाइट आहे ई कान, मंझंदि जो अचे थी या वरी मंझंदि जो 2 कलाक अचे थी, वरी शाम ताईं लाइट आहे ई कान। सॼो ॾींहुं असां ईअं वेठा आहियूं। इहो आहे त सुबुह जो अचूं लाइट मिले, असांखे सॼो ॾींहुं लाइट मिले। इहो रमज़ान जो महीनो आहे, सिर्फ़ु असांजो कम जो महीनो आहे, सीज़न आहे। या महिरबानी करे लाइट ॾिनी वञे। साईं सभ खां पहिरियां त लोड शेडिंग जी सूरत हाल ईअं आहे त बिजली त असां ॾिसूं ई कोन था अखियूं। सुबुह जो सवेर था अचूं असां पोरे त माण्हू बिजली अखियूं नथा ॾिसूं। सवेर सुबुह जो माण्हू ईंदो आहे को रोज़गार करे को छा कुझु, सुबुह जो लाइट वञे थी 7-8 खां वञे थी त या वञी 3-4 थी था वञनि। 3-4 बजे कहिड़ो कमु कयूं, छा कयूं, रोज़ी कयूं, सहरी जो टाइम थी थो वञे। राति खां पोइ शाम जो 2 कलाक वरी 4 खां पोइ हले थी त 2 कलाक हलंदी वरी लाइट आहे ई कान। मुतालबो हुकूमत खां इहो ई आहे, बसि महिरबानी कयो जे तव्हां खां थी सघे त। जी बिल्कुलु, तव्हां दर्जियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जेको वाहिद महीनो आहे, उन्हनि जे रोज़गार जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो आहे। उहो सॼो साल दर्ज के कम जी जेका खोट हूंदी आहे, कमु घटि हुजे या वधि हुजे, उहो मेंटेन करे वेंदा आहिनि, पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे वेंदा आहिनि। पर हे रमज़ान शरीफ़ जी जेका सीज़न आहे उहा हुननि खे जेको आहे सो मशीनूं उन्हनि ख़रीद कयूं लखे रुपयनि जूं, बकरम रील बटण जेके उहे खणनि था ऐं कारीगरनि खे एडवांसूं ॾेई विहारीनि था। पर बिजली जी लोड शेडिंग सबबु उन्हनि जा जेके रोज़गार आहिनि उहे टुप थी विया आहिनि। शहरनि खे उहे कपिड़ा वापसि करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त ईद में अञा 10 खां 15 ॾींहं पिया आहिनि, पर एडवांस में दर्जन कपिड़नि जी जेका वठण जो जेको सिलसिलो आहे उहो बंदि करे छॾियो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके कमर्शियल इलाइक़ा आहिनि उते पिणु बिजली जी 18 खां 20 कलाक जेका लोड शेडिंग कई थी वञे, जंहिं सबबु हू कमु निकाल नथा करे सघनि ऐं शहरनि खे मजबूरनि तौरु कपिड़ा वापसि था कनि। उन लाइ अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त दादू में जेका गैर नालियल लोड शेडिंग आहे उनजो नोटिस वठी ऐं दादू जे शहरनि खे बिजली फराहम कई वञे ऐं दर्जनि खे ख़ासि तौर ते हिन महीने में बिजली फराहम कई वञे जीअं हू पंहिंजे बचनि जो रोज़गार करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु दानिश खुश्क, दादू इशू।